जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जलसे में कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। असां सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची डिवीज़न जा जनरल सेक्रेटरी जावेद नागौरी असां सां गॾु मौजूद आहिनि। अचो संदन ॻाल्हि ॿोल कयूं था। सिक्योरिटी जो इंतज़ाम माशाल्लाह तव्हां पाण ॾिसो पिया, सिंध गवर्नमेंट ऐं रियासती इदारा जेके उहे कनि पिया। इंशाअल्लाह ही जलसो जेको अॼोको जलसो आहे उहो रेफरेंडम साबित थींदो हिन सिलेक्टेड हुकूमत जे ख़िलाफ़। जलसो रुगो तव्हांखे बाग़ जिना में ॾिसण में कोन ईंदो, पर अॼु सॼो शहर जेको आहे तव्हां राति ॾिसंदव त शाम जो त ही जलसे जो मंज़र पेश कंदो। इंशाअल्लाह भरपूर जलसो हूंदो। कराची बल्कि पूरे पाकिस्तान जा माण्हू हिते सभु महांगाई, अटो महांगो, खंडु महांगी, सभु क्रेप्ट माण्हुनि ते ठहियल इहा हुकूमत जे ख़िलाफ़ु जेको आहे अॼु माण्हू पंहिंजो इज़हार कंदा हिन जलसे में शिरकत करे। चवणो त अॼु आवाम जो समुंड हूंदो, न सिर्फ़ु जलसे गाह जेको पिंडाल आहे उहो मुकमल तौरु भरियल हूंदो, पर सॼो शहर जेको आहे उहो आवाम सां भरियल हूंदो। अॼोको जेको तारीख़ी जलसो रेफरेंडम साबित थींदो उन्हनि वफ़ाक़ी सरकार जे लाइ ऐं उन्हनि जे घर भेरो करण जे हवाले सां। जी।